अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। इमरान खान जी हुकूमत दहशतगर्दी ते लही आई आहे। हुकूमत सिंध हाउस इस्लामाबाद ते हमले जी तैयारी करे रही आहे। पीपल्स पार्टी जे MNAs हुकूमत ते इल्ज़ाम मड़े छॾियो। PPMNAs ख़बरदार कयो आहे त सिंध हाउस में मिल्कियतनि या कंहिं मेंबरनि खे नुक़सान पहुतो त उन जी सॼी ज़िम्मेवारी न्याज़ी सरकार ते हूंदी। सिंध हाउस ते हमलो आइन ऐं कानून जी भञगड़ी हूंदो। उन जो अॻुवाट तदारुक ज़रूरी आहे। अब्दुल कादिर पटेल, आगा रफ़ीउल्ला, जावेद शाह जीलानी, अब्दुल कादिर मंदोखेल, आबिद भयो, एहसान मज़ारी, नवीद डेरो ऐं मेहरीन भुट्टो गॾियल बयान में चयो आहे त हुननि पार्लियामेंट लाजिस ते हमले बाद सिंध सरकार खे दरख़्वास्त कई हुई त खेनि सिंध हाउस में रिहाइश ॾिनी वञे ऐं सिंध पुलिस मुक़रर कई वञे। इस्लामाबाद पुलिस गुलू बर्ड बणिजी वई आहे। संदसि हयातिन खे पार्लियामेंट लाजिस में ख़तरो आहे। हुकूमत जा पंहिंजा माण्हू सवाब समझी इमरान नियाज़ जे ख़िलाफ़ वोट ॾींदा। मुस्लिम लीग नून जे अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त सिंध हाउस में मेंबरनि खे ज़ोरीअ रखण जूं कूड़ियूं ख़बरूं हलाई पयूं वञनि। ज़रियनि वटां कूड़ियूं ख़बरूं हलराए बास ऐं पटेवाले बची नथा सघनि। इमरान नियाज़ी ख़िलाफ़ वोट विझण लाइ कंहिं मेंबर खे कुझु ॾियण या दबाव में आणण जी ज़रूरत नाहे। हुकूमत जा पंहिंजा माण्हू सवाब समझी इमरान नियाज़ी ख़िलाफ़ वोट ॾींदा। इमरान नियाज़ी बेएतमादी जी रिथ खे पंहिंजे पार्टी जे इलेक्शन बणाइण चाहे थो, जंहिंमें पैसो हलियो हुयो ऐं बदतरीन धांधली थी हुई। हिदायतुनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण ते इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म खे 18 मार्च ते तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन मूजिबि समूरनि पब्लिक ऑफिस होल्डर्स खे जलसो करण खां रोकियो वियो हो। वज़ीर आज़म रोकण जी हिदायतुनि बावजूद सवात में जलसो कयो। वज़ीर आज़म मुक़रर तारीख़ ते पेश न थियो त कानूनी कार्रवाई कई वेंदी। कोयटा में दहशतगर्दी जो ख़तरो, सूबाई हुकूमत लेटर जारी करे छॾियो। कोयटा जा केतिराई तालीमी इदारा 2 ॾींहनि लाइ बंदि रहंदा। मैट्रिक जा अॼु इम्तिहान, सुभाणे थियल पर्चा मुलतवी। कोयटा बोर्ड जे चेयरमैन सादिक फारूक जो चवणु आहे त कोयटा में अॼु ऐं सुभाणे थियल मैट्रिक जा पर्चा न थींदा। ॿियनि ज़िलनि में इम्तिहान मामूल मूजिबि थींदा। मुलतवी थियल पर्चनि जो ऐलान बाद में कयो वेंदो। हुकूमत जा 10 खां 12 मेंबर अपोज़िशन जी सेफ कस्टडी में आहिनि। आसिफ अली ज़रदारी काफ लीग जो इत्तहादी आहे ऐं काफ लीग उन जी इत्तहादी आहे। मुस्लिम लीग काफ जे अॻुवान ऐं पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही हिकु इंटरव्यू में चयो आहे त 10 या 12 माण्हू अहिड़ा आहिनि जेके खेनि बि मिलिया हुआ, हाणे हू उन्हनि खे ॻोल्हे रहिया आहिनि, न पिया मिलनि। ख़बर पइजी वई आहे त उहे किथे आहिनि। उहे माण्हू अपोज़िशन जे सेफ कस्टडी में आहिनि। हुकूमत खे उन्हनि खां वॾी परेशानी आहे जिन ॾांहुं हू घणो ॾिसंदा आहिनि। उन्हनि जो बयान अची वियो आहे त हू न्यूट्रल आहिनि। को दोस्त मुल्क या इदारो बि संदन कम जे वेझो न पियो अचे। दोदापुर वेझो 2 धुरनि में खूनी झेड़ो, 3 ॼणा मारिजी विया। पुनू भट्टी थाणे जे हद ॻोठ लखमीर कटोहर में कटोहर ऐं मंदराणी बिरादरी जे 2 धुरनि में पुराणी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में 3 ॼणा बशीर अहमद कटोहर, बाबुल खान कटोहर ऐं फौजी अनवर कटोहर मारिजी विया। 2 ॼणा दीदार कटोहर ऐं मोहम्मद अयूब कटोहर सख़्त ज़ख़्मी थी पिया। मुल्क में कोरोना विघे वधीक 2 मरीज़ फोत। NCOC मूजिबि गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 38,595 टेस्टूं कयूं वयूं। वधीक 514 केसनि जी तस्दीक। आकारी केसनि जी शरह 3.3% रही। मुल्क में
546 मरीजन की हालत गणतीअ जोगी। रंगनी जो मजहब तना है कूदो, रंग मोहब्बत सा लग दो। अजी करे होली तू गद जी मलाए, हो रंग खुशियाँ सा तू सबके लगाए। होलिया आई होलिया, होलिया आई होलिया। सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी होली जूं त्योहार मल्हाए रही है। सिंध के मुख़्तलिफ़ शहरन मिठी, उमरकोट, मीरपुरख़ास, घोटकी, खैरपुर, सांगड़ समेत बेन शहरन में हिंदू बिरादरी हिक ॿिए खे रंग उछलाए खुशी जो इज़हार कंदा रहा। मंदिरन में पूजा पाठ, मुल्क सलामती लाइ ख़ास प्रार्थनाऊं कयूं वयूं।